मुल्क के मुख्तलिफ इलाइक़नि में कोहिड़ो नज़र जी हद घटिजण सबब मोटरवेज़ बंद। मोटरवे M2 कोट मोमिन खां रावी टोल प्लाज़ा ताईं बंद आहे। M3 ट्रैफ़िक जो रुख रोजाना तरफ़ मोड़ पियो वञे। M3 फैज़पुर खां जुड़ावाला ऐं M4 मुल्तान खां पिंडी भटियान ताईं ट्रैफ़िक लाइ मुकम्मल बंद आहे। तर्जुमान मोटरवे पुलिस पारां शहरनि खे कोहिड़े जे वक़्ति गैर ज़रूरी सफ़र न करण जी सलाह। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रायवेंट वारा घरां निकिरण बदिरां पाण मुरादो चूंड खटण जा ख्वाब ॾिसी रहिया आहिनि। अमीर तबके खां वसीला वापसि वठी ग़रीबनि ते ख़र्च कया वेंदा। अवाम जी ताक़त ऐं वोटनि सां कामयाबी हासिल करे अवामी हुकूमत क़ाइम कई वेंदी। महांगाई ऐं बेरोज़गारी उरूज ते पहुची चुकी आहे। मुल्की मसइलनि जे हल लाइ 10 नुकाती एजेंडा ते अमल करणो पवंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त इक़्तिदार में अची महांगाई ऐं बेरोज़गारी ख़त्म कई वेंदी। बिजली ऐं मानी जे अघनि में घटिताई कई वेंदी। जेकॾहिं पघार न वठण ते संदसि हुकूमत ख़त्म न कई वञे हा त को बि बेरोज़गार न हुजे हा। मुख़ालिफ़नि मुल्क खे किथे पहुचाए छॾियो आहे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त मुल्क जे हर मंसूबे ते नवाज़ शरीफ़ जो नालो लिखियलु आहे। माण्हू ॾखण पंजाब सूबे जे नाले ते माण्हू खे बेवकूफ़ बणाए हलिया विया आहिनि। बिजली मानी अटे ऐं ॿियनि शयुनि जे अघनि में घटिताई मुस्लिम लीग नून जी ज़िम्मेवारी आहे। मुस्लिम लीग नून जो इलेक्शन कमीशन सां वॾो धोखो। नारोवाल में आज़ाद कश्मीर जे वज़ीर खे टिकट जारी। एहसन इक़बाल PTI जी टिकट ते कामयाब। वज़ीर मोहम्मद अकमल सरगाला खे PP 55 ते टिकट ॾियारे छॾी। कानूनी माहिरनि जो चवणु आहे त कानूनी तौर हिकु माण्हू आज़ाद कश्मीर ऐं मुल्की असम्बली जो मेंबर रही नथो सघे। इंसाफ़ जी आलमी अदालत इसराइल ख़िलाफ़ फ़लस्तीनी जी नस्लकशी जो केस हलाइण जो ऐलान करे छॾियो। इसराइल जी कार्रवाई न हलाइण बाबति दरख़्वास्त रद्द। इंसाफ़ जी आलमी अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इसराइल ख़िलाफ़ फ़लस्तीनी जी नस्लकशी जो केस हलंदो। जेनेवा कन्वेंशन तहत फ़लस्तीनियुनि खे तहफ़्फ़ुज़ जो हक़ हासिल आहे। मुसलसल बमबारी सबब ग़ज़ा शहर रिहाइश जे क़ाबिल ई न आहे। इसराइल ख़िलाफ़ नस्लकशी जूं मज़बूत शाहिदियूं मौजूद आहिनि। फ़लस्तीनी जी नस्लकशी रोकण जी हुक्म खां पोइ इसराइली जहारियत में तेज़ी। गुज़िरियल 24 कलाकनि अंदरि वधीक 183 ॼणा शहीद, 377 ज़ख़्मी। शहीदनि जो मजमूई अंक 26,083 ताईं पहुची वियो। 64,000 माण्हू ज़ख़्मी आहिनि। अरब मीडिया जो चवणु आहे त अल नसर, अल अमल ऐं अल ख़ैर अस्पताल जे भर पासे में इसराइली जहारियत सबब तिबी अमले खे फ़र्ज़ सर अंजाम ॾियण में ॾुखियायूं पेश। बमबारी ज़रिए रिहाइशी इमारतुनि खे तबाह कयो पियो वञे। अमरीकी CIA चीफ कुझु ॾींहनि में क़तरी वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदो। विलियम बर्न्स जूं इसराइली ऐं मिस्री अमलदारनि सां बि मुलाक़ातूं शेड्यूल। ग़ज़ा में यरग़मालिन जी आज़ादी जे बदिले में जंगबंदी ते ॻाल्हियुनि जो इम्कान। अमरीकी सदर जो क़तरी वज़ीर आज़म सां राब्तो। व्हाइट हाउस जो चवणु आहे त ॿिन्ही अॻवाननि यरग़मालिन जी आज़ादी बाबति कोशिशुनि ते ॻाल्हियूं कयूं। CTD हैदराबाद पारां मुबैना दहशतगर्द खे गिरफ़्तार करण जी दावा। CTD तर्जुमान जो चवणु आहे त ॼाम शोरे मां गिरफ़्तार कयल दहशतगर्द जो तालुक़ु पाबंदी वारी तंज़ीम सां आहे। संदसि कब्ज़े मां 600 ग्राम खां वधीक ख़तरनाक धमाकेदार मादो, डेटोनेटर, बॉल बैरिंग ऐं रियासत मुख़ालिफ़ पंफलेट ऐं बैनर हथ कया विया। दहशतगर्द साथीनि सां गॾिजी इलेक्शन वारे ॾींहुं तक़रीब कारी करण जो मंसूबो जोड़ियो हो। पनवाकल पुलिस पारां मुक़ाबले दौरान ॿिनि ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त बशीराबाद लिंक रोड ते मुक़ाबले दौरान गिरफ़्तार ॾोहारनि जी सुञाणप दादन मीराणी ऐं बहराम मीराणी तौरु थी। पिस्टल ऐं गोलियूं हथ जवाबदार संगीन नोयत जे केसनि में घुर्बल हुआ। वधीक जांच जारी।